सालापन इंसाइक्लोपीडिया। अज पाण परसेंटेज में कहिड़ो टॉपिक पढ़ंदासीं? प्रॉफिट। मतलब त पाण हिकु शइ वठूं था 20 रुपए में, ऐं पाण चऊं था त मां 30% मुनाफ़ो रखी अॻे ॾियां, त पाण घणे में उहा शइ सेल कयूं? इनडायरेक्टली। मतलब पाण हिते छा फाइंड कंदासीं? पाण सेल प्राइस मालूम कंदासीं, सेल प्राइस। ठीक आहे, त पाण उनके घणे में सेल कयूं त पाण के 30% नफ़ो मिले। कीअं? शइ वरिती आहे, पाण मिसाल वठंदा, शइ वरिती आहे पाण 20 रुपए में, ठीक आहे, ऐं छा था चऊं त 30% छा हुजे? प्रॉफिट जेकी आहे उहा 30% हुजे, त सेल प्राइस छा थींदी? मतलब पाण पोइ घणे में शइ विकिणंदासीं हू पाण मालूम कंदासीं। सफ़ा सवलो आहे। इन खां पहिरियों वारी जेकी वीडियो आहे जंहिंमें पाण डिस्काउंट जो पढ़ियो आहे, तरीक़ो साॻियो ई आहे, सिर्फ़ु डिस्काउंट में पाण कट पिया कयूं, त हिन में पाण जोड़ कंदासीं। छा 20 जो 30% घणो थींदो? 20 जो 30% ही बुड़ी वई। अॻे बि सम्झायो त पाण जॾहिं परसेंटेज मालूम कंहिं शइ जी कंदा हूंदा आहियूं त पाण जो टारगेट छा हूंदो आहे? 100 सां डिवाइड करणु। मतलब परसेंटेज जो मतलब ही छा आहे? 100 सां वंड करणु। ठीक आहे, ऐं जेकॾहिं पाण 2 बुड़ियूं कटियूं था त इन जो डायरेक्टली 100 सां वंड थो थी वञे, मतलब शॉर्टकट तरीक़ो आहे। ही 2 बुड़ियूं वयूं, मतलब 100 सां वंड थी वियो आहे। बिट्री की 6, ही 6, मतलब त जेकॾहिं 6 रुपया पाण वधीक 20 खां 6 रुपया पाण वधीक विकिणूं त पाण खे घणा परसेंट नफ़ो थिए थो? 30%। त हाणे घणे में पाण शइ विकिणूं? हेतिरे में पाण 20 में वरिती आहे, ऐं प्लस में ही 6, घणा थिया? 26। मतलब जेकॾहिं पाण 26 रुपए में शइ विकिणूं था जेकी पाण 20 में वरिती आहे, त पाण खे फ़ाइदो घणो थियो? 30%। ॿी मिसाल वठूं था, पाण शइ वरिती आहे 60 रुपए में, ठीक आहे, ऐं पाण छा था चऊं त मां प्रॉफिट घणो रखां? घणा परसेंट प्रॉफिट रखां? मां 20% मां नफ़ो रखां, त पोइ मां शइ घणे में सेल कयां? ही 30 ज़रब कयो, साॻियो ई तरीक़ो परसेंट। हाणे हिते 2 बुड़ियूं कोन न, इन करे सिधो पहिरियों हिकु बुड़ी वई, ठीक आहे, हिन खे न छॾियो, सिधो ज़रब करे वठो। ही घणा थींदा? 60 ऐं 35 खे ज़रब कयूं त छा जवाब ईंदो? ही बुड़ी ऐं 6 खे 35 सां ज़रब कयूं त जवाब आयो 210। हाणे ही परसेंटेज आहे 100 सां वंड, मतलब 2 बुड़ियूं कटणियूं आहिनि त 2 बुड़ियूं भले ईअं डायरेक्ट कटे वठो या 100 सां वंड करे वठो। 2 बुड़ियूं हुयूं, बाक़ी घणा बचे? 21। हाणे ही मतलब जोड़ कंदासीं पाण छा में? जंहिंमें जेतिरे में पाण शइ वरिती आहे, त घणा थिया? 81 रुपए में। मतलब जेकॾहिं पाण जेकी शइ पाण 60 रुपए में वरिती आहे 81 रुपए में विकिणूं, 81 रुपीज़ में सेल कयूं, त पाण खे घणो परसेंट फ़ाइदो थींदो? 35%। पाण 35% फ़ाइदो रखी पाण 81 रुपए में सेल करे छॾी आहे। उम्मीद आहे तव्हांखे सम्झ आई हूंदी। मिलूं था नई वीडियो में। को मसलो हुजे त कमेंट में पुछी वठो।